अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जो पंहिंजो कादी अब्दुल सत्तार असां टाइम आहियूं किंजर पिताफीअ में ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग्स। मूंसां बीठल आहिनि असांजा पुराना बहितरीन आर्टिस्ट अनवर अली खाकी, बहितरीन आर्टिस्ट आहिनि। ऐं असां किंजर पिताफी असांजो हिकिड़ो स्टेज प्ले आहे धरती जी धीअ, जी हाँ उनमें ही मुझे गेटअप आहे अवां ॾिसो पिया, जंहिंमें बहितरीन अदाकार परफॉर्मेंस कनि पिया आरिफ कलादी ऐं अब्दुल मनान सुमरो ऐं पंहिंजो आबिद सुमरो ऐं काफ़ी जेकी संगत न आबदा आहे, अब्दुल फताह संगड़ आहे, खोड़ दोस्त आहिनि ॿिया। अचो त दोस्तो मां अवां जी भेनरुनि सां मुलाक़ात कराईंदो हलां। ही असांजा दोस्त लाला फ्याज़, लाला फ्याज़ साहब, ही भाऊ असांजो नालो ॿुधायो, खान मोहम्मद मार ऐं ॿियो तो गेटअप में आहे कादी गुल चाचड़ साहब असांजे बीठल आहिनि, बहितरीन आर्टिस्ट असांजे हिन प्ले में बहितरीन कैरेक्टर करनि पिया। आबिद अली सुमरो साहब। दोस्तो चंद मिंटनि खां पोइ असांजो हीउ प्रोग्राम स्टार्ट थींदो इंशाअल्लाह। ऐं असांजा हिन कैरेक्टर में जेको वॾेरे जो कैरेक्टर कंदा अब्दुल मनान सुमरो साहब। बाक़ी दोस्त कुली साहब बहितरीन आर्टिस्ट आहिनि, कॉमेडी मैन। बाक़ी दोस्त हे पूरो जेकी टीम आहे असांजे प्यारे दोस्त में गॾु साईं आरिफ कलादी साहब के त अॼोके प्रोग्राम जे हवाले सां मुख़्तसिर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। खां पोइ अवार्डनि जी तक़रीब आहे, सिर्फ़ु मख़सूस अवार्ड आहिनि उनखे ॾींदासीं ऐं उन खां पोइ ड्रामो स्टार्ट। ऐं सिंध जी ख़ूबसूरत अदाकारा आबदा गुल। अबा हे असांजो कार्य फताह है भजियो 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 अब्दुल फताह बाबा संगड़ साहब असांजे ड्रामे में बहितरीन कैरेक्टर कंदा पिया। हे गेटअप बाबा तैयार कंदो, जल्दी जल्दी गेटअप करे वठो। ऐं असांजा ज़ाहिद हुसैन पिताफी साहब में जेको इंस्पेक्टर जो रोल कंदा पिया असांजे हिन प्ले में। ऐं भाऊ बि ॿियो असांजो पॉजिटिव कैरेक्टर आहे, ही बि इंस्पेक्टर जा सीनियर आर्टिस्ट, डायरेक्टर, राइटर ऐं तमामु सोशल मीडिया ते छायल फ्याज़ चाचड़ साहब, लाला फ्याज़ चाचड़। मेहरबानी भाई साहब, मेहरबानी, मौला खुश करो। हेलो